अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर आम रिपोर्ट तव्हां सां शेयर कंदासीं। पीर जो ॻोठ में उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ जे ताउन सां आवाज़ टीवी तरफ़ां सिंध जी सकाफ़त 4 डिसंबर जे हवाले सां अचो देश पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था, सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जे उनवान सां रंगारंगी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील खां अवांखे आगाह कंदासीं त पीर जो ॻोठ जे प्राइमरी स्कूल नंबर 2 में आवाज़ टीवीअ जे सॾ ते अचो देश पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था, सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जे उनवान हेठि उर्दू सिंधी मीडिया ग्रुप जे ताउन सां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि तोड़े सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि खे मेज़बान सैयद वलीउल्लाह शाह राशिदी, उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ जे सरवाण अब्दुल गनी लाखो, आवाज़ टीवी पीर जो ॻोठ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलोड़ो, सिंध जी सूखड़ी अजरक ऐं ॿिया तोहफ़ा पेश कया। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क्विज़ प्रोग्राम, तक़रीरूं ऐं टेबलोज़ पेश करे महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। महिमाननि में एडमिनिस्ट्रेटर पीर जो ॻोठ इमरान अली सियाल, समाजी अॻवान सैयद हारून शाह राशिदी, एडवोकेट राशिद अली महेसर, उस्ताद अॻवान नूरुल्लाह सहतो, नदीम हैदर चन्ना, बदरुद्दीन ख्वाजा, पीपी अॻवान मैडम सुल्ताना खटियाण, उस्ताद अशरफ मेमण, ज़फ़र बबर, मोहम्मद बुडल विस्तड़ो, मोहम्मद मुबीन अंसारी, वकार मंगरियो, अवैस पंवर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो इनकाद स्कूल इंतज़ामिया हेड मास्टर उस्ताद वलीउल्लाह शाह राशिदी ऐं उर्दू सिंधी मीडिया ग्रुप जे सरवाण अब्दुल गनी लाखो, अब्दुल रज़ाक कलोड़ो, गुलाम मुस्तफ़ा सूमरो, असलम सोलंगी, सुल्तान महमूद मंगणेजो, लाला इरफान मोहिल, ख्वाजा नसीमुद्दीन, अब्दुल समद खासकेली, अशफाक अहमद धोकी, अब्दुल वकार लाखो, ज़फ़र मंगणेजो, राशिद मंगी ऐं अब्दुल बासित मेमण प्रोग्राम जा इंतज़ाम संभालिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।